नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रावलपिंडी खां ख़बर ॾींदा हलूं त मेजर जनरल बाबर इफ्तिकार खे पाक फ़ौज जो नयो तर्जुमान मुक़ररु कयो वियो आहे। पाक फ़ौज जे आम लाॻापियल वारे शोबे ISPR मूजिबि मेजर जनरल बाबर इफ्तिकार खे आसिफ गफ़ूर जी जॻह ते पाक फ़ौज जो नयो तर्जुमान मुक़ररु कयो वियो, जॾहिं त अॻूणे पाक फ़ौज जे तर्जुमान मेजर जनरल आसिफ गफ़ूर खे GOC ओकड़ा मुक़ररु कयो वियो आहे। मेजर जनरल इफ्तिकार आर्मड कोर जे यूनिट सेक्शन लाइनर सां तालुक़ रखे थो। हिन 1990 में पाक फ़ौज में कमीशन हासिल कयो। नई DG ISPR कमांडर एक्ट स्टाफ कॉलेज कोयटा जो ग्रेजुएट आहे। हिन खां सवाइ हू नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी ऐं अर्दन जे रॉयल कमांड एंड स्टाफ कॉलेज मां तालीम हासिल करे चुको आहे। मेजर जनरल बाबर इफ्तिकार कमांड एंड स्टाफ पोजीशन्स ते कम करण जो वसी तजुर्बो रखे थो। हिन ऑपरेशन ज़रबे अज़ब दौरान इन्फेंट्री ऐं आर्मेंड ब्रिगेड जे कमांड बि करे चुको आहे। हुन खां सवाइ मेजर जनरल बाबर इफ्तिकार NDU ऐं PME में इंस्टर कटर जूं ख़िदमतूं बि सरअंजाम ॾेई चुको आहे। मेजर जनरल आसिफ गफ़ूर जो चवणु आहे त सभिनी पाकिस्तान जे तरफ़ां मिलंदड़ प्यार ऐं ताउन जो जेतिरो थोरो अदा कजे ओतिरो घटि आहे। पंहिंजे मुद्दे दौरान ताउन ते सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां, ख़ासि तौर ते मीडिया जो, जॾहिं त नए DG ISPR जे लाइ दुआऊं आहिनि। वाज़े रहे त डिसंबर 2016 में लेफ्टिनेंट जनरल आसिम बाजवा जी जॻह ते मेजर जनरल आसिफ गफ़ूर खे DG ISPR मुक़ररु कयो वियो। मेजर जनरल आसिफ गफ़ूर हिन वक़्तु सवात में डिवीज़न कमांड जी हैसियत सां ज़िम्मेवारियूं सरअंजाम ॾेई रहियो हो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।